बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गरीब दोस्त अखर जीअं त असां हाजी गुलाम हुसैन कंध जे ॻोठ में आयासीं। असां हिकु अहिड़ी सूरत हाल अखियुनि सां ॾिठीसीं ऐं हिकु दर्द भरी कहानी। ऐं जेकी अम्मा आहे जेको आहे अम्मा जो घर वारो काफ़ी खां गुज़ारे वियो आहे। ऐं जेकी बरसाति सूरत हाल थी जेको हुन घर तबाह थी वियो ऐं हुन जूं 4 नियाणियूं आहिनि ऐं नंढा पुट अथसि जेको कमाइण वारो न आहे। हुननि जे घर जी जेकी आहे हिन टाइम ॾीओ बि विसायल आहे। त वधीक असां उन अम्मा खां पुछूं त उहा अम्मा असांखे छा थी ॿुधाए ऐं पंहिंजी हक़ीक़त छा आहे जेको आहे। अम्मा अस्सलाम वालेकुम। अम्मा ख़ुशि आहे पिया? ॿियो सभु खेल लॻो पिया? ठीकु ठाक, अल्लाह जी शुक्र आहे। अम्मा तव्हां पाण केरु आहियो? कंधर आहियो अम्मा? अम्मा तव्हांजे घर वारे खे घणो अर्सो थियो आहे गुज़ारे वियो आहे? रोज़नि जे महीने में गुज़ारे वियो। अच्छा, तव्हांखे नियाणियूं घणियूं आहिनि? 4 नियाणियूं आहिनि। त तुंहिंजो घर जो बरसाति में घर बि किरी पियो आहे त तूं हिन की लांढी में वेठी आहीं, पंहिंजा बचा विहारी वेठी आहीं। त तव्हांखे हिन टाइम कहिड़ी शइ जी वधीक ज़रूरत आहे ऐं तव्हांजो घर जो गुज़र सफ़र कीअं थिए थो ऐं तव्हांजो रद पकाजो कीअं थिए थो? अल्लाह जो शुक्र आहे, मिलंदी आहे अल्लाह नव जी मानी, पंहिंजो ॾींदा आहिनि, खाईंदा आहियूं, कुझु थोरा बि मिले सफ़र गुज़रान थिए थो नियाणियुनि जो। बाक़ी नियाणियुनि जो लटो कपिड़ो इहो मिले ॾुखियो थो गुज़रे ॾाढो। पंहिंजो छा ॻाल्हि कयां, बसि पेट पंहिंजो शुक्र आहे वरी बि रब जे दर ते त जेका बि हुजे अल्लाह जा प्यारा ई गुज़ारे विया वक़्तु ॾुखियो वक़्तु गुज़ारे विया। मां बि पई गुज़ारियां थी, पोइ हूंदो ई कंहिंखे मदद ॾियणी भला करे मदद ॾियणी। मुंहिंजे नियाणियुनि खे बि दुआ कंदमि। मुंहिंजो घर वारो बि गुज़ारे वियो आहे, अल्लाह जो आसरो। पुट बचा इहो तव्हां काई क्लास में पढ़ंदा आहियो? असां 7वीं में पढ़ंदा आहियो जेको आहे। तव्हां वटि शायदि कापियूं स्कूल में कोन हुयूं, न शायदि तव्हां वटि यूनिफॉर्म हुई, न तव्हां वटि कुझु चप्पल हुई जेको आहे। अच्छा, त हिन टाइम तव्हांजो घर जी सूरत हाल ऐं तव्हां कीअं जी तव्हांजो जेको आहे सफ़र गुज़र हले थो। बचा असां खां जेको थी सघंदो पुट, तूं मुंहिंजी धीअनि वांगुरु आहे, अम्मा मुंहिंजी अम्माण आहे। मां तव्हांजे लाइ जेको थी सघंदो मां यतीमनि ॿारनि जे लाइ जीअं मूंखे मोकिलियो आहे बचा मां ज़रूरु कंदुमि। मूंखां जेको थी सघंदो मुंहिंजो रब जेको ज़रूरु कंदो। मां हिकिड़ो आवाज़ु उथारियो आहे त हे जेके यतीम ॿार आहिनि ऐं हिननि जी तव्हां कंडीशन घर ॾिसो त हिननि जो घर ई आहे, ही हिकिड़ो हिननि जो महल